नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त पीर जो ॻोठ लॻ ॻोठ नूर खान लेगारी में मेन रोड जी हालत 15 सालनि खां ख़राब आहे। हीउ रोड 100 ॻोठनि जी आबादी ते मुश्तमिल आहे। रोड ते हादसा रोज़ जो मामूल बणियल आहे, लेकिन उन बावजूद बि कारण कामूरनि हिन रोड जी सार संभाल न लधी आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे नौमान अली पंहिंजी हिन रिपोर्ट में। नूर खान लगारी जी जेका रोड जी पोजीशन आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे ऐं हिते ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे सख़्तु तकलीफ़ आहे। वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि सां कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि, उन्हनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। लॻी पई आहे, ताज़ी लॻी पई आहे, गाड़ी गिरासी कान थियनि थियूं। अच्छा, या महिरबानी कयो पिया, हुकूमत खां कहिड़ी अपील कयो पिया? हुकूमत इहा अपील कजे त महिरबानी कयो आवाम सां रस्तो ठहे। रस्ते जी ॾाढी बड़ा लॻी पई आहे, ॾिसो था पाण हालत लॻी पई आहे, गाड़ी गिरासी कोन निकिरनि बीठा हुते। रस्तो ख़राबु आहे, हीअ पुल भॻी पई आहे, केतिरा हितां रिक्शा किरिया आहिनि, केतिरा ढोर किरिया आहिनि, हिकु ॿ मोटरसाइकिल वारो किरायो किरियो आहे। असां तरह गवर्नमेंट खे अपील आहे त असांखे पुल ठाराए ॾियनि। घणो किरी पिया आहिनि हिते, कई मोटरसाइकिल किरी पियूं आहिनि, चवरायो आहे, दरख़्वास्त वग़ैरह ॾिनी आहे न किरनो आहे। असां घणो कुझु कयो आहे, असां पर असांखे का बि मोटर न मिली आहे। असांखे में ॿ भेरा केटीएन वारा बि भरे विया आहिनि, छो कुझु बि कोन्हे असांजे लाइ। त रोड सॼो ख़तमु थी वियो आहे, का बि सवारी कान थी अची सघे। ॾाढा परेशान आहियूं, तकलीफ़ आहे, ॾाढी तकलीफ़ आहे, राति ॾींहुं परेशान, सॼो ॾींहुं रोड ते तकलीफ़ आहे असांखे। ऐं सवारी जेका आहे अची कान थी सघे, ॾाढा हादसा बि थियनि था, रोड ख़तमु लॻो पियो आहे, 2-2 कलाक टाइम तमामु तकलीफ़ आहे। हिते वॾा हादसा थिया आहिनि, कई माण्हू हिन खॾे में किरी पिया आहिनि। जेको आहे केतिरा ई दफ़ा माना अपीलूं कयूं आहिनि, राजा माण्हू राजूणिया माण्हू ॻोठाणा, वॾो हिन पुल तां गुज़र सफ़र आहे तमामु घणो। कंहिंजी बि जूअ न चुरी आहे, कंहिं बि हुकुमरान जी त कोई अची हिन पुल जी तदारक करे। हिकिड़ो माण्हू हिकिड़ी गाॾी टपे थी, वरी ॿिया बीहंदा, वरी हिकिड़ी क्रॉस थी थिए। जीअं त पीर जो ॻोठ लॻे ॻोठ नूर खान लगारी जे माण्हुनि जा वीचार ॿुधा, हुननि ॼाणो त हिते जेको रोड जी पोजीशन आहे इंतिहाई ख़राबु आहे। हिते हादसा मामूल बणिजी विया आहिनि। असां वफ़ाक़ हुकूमत MNA वसर वारनि ऐं बाला अमलदारनि खां अपील था कयूं त रोड ठाराए ॾिनो वञे त जीअं असांजी परेशानियूं मुश्किलातूं दूर थी वञनि। कैमरामैन बख्तियार बुढ़ो सां गॾु नौमान, अवामी न्यूज़ HD पीर जो ॻोठ। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।